नवाखे कभी आम ख़बर ॾियूं त तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान खे गिरफ़्तार करण जो इम्कान आहे। अवांखे आम ख़बर ॾियूं त तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान खे गिरफ़्तार करण जो इम्कान आहे। इस्लामाबाद पुलिस जी टीम इमरान खान जी गिरफ़्तारी जा वारंट्स खणी लाहौर पहुची वई आहे। अवांखे अपडेट कयूं त इस्लामाबाद जी मक़ामी अदालत इमरान खान जे गिरफ़्तारी जा वारंट पहिरियां ई जारी करे छॾिया आहिनि। अवांखे आम ख़बर ॾियूं त तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान खे गिरफ़्तार करण जा इम्कान आहिनि। इस्लामाबाद पुलिस जी टीम इमरान खान जी गिरफ़्तारी जा वारंट खणी लाहौर पहुची वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलुनि लाइ असां सां ॻाल्हाइण ते मौजूदु आहे लाहौर मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर खुदाबख्श हुजण। जी खुदाबख्श, अपडेट कजो। जी, इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां तोशाखाना केस में इमरान खान जा गिरफ़्तारी वारंट जारी करण खां पोइ जेको आहे इस्लामाबाद पुलिस जूं टीमूं वारंट गिरफ़्तारी खणी लाहौर पहुतल आहिनि, जिते चयो पियो वञे त अॼु इमरान खान जी गिरफ़्तारी जो इम्कान आहे। जॾहिं त ज़मान पार्क में हिकु पासे पुलिस जो जेको आहे सो नफ़रीअ खे वधायो पियो वञे ऐं ॿिए पासे जेको आहे सो कारकुन बि जमा थियण शुरू थी विया आहिनि। चयो वञे पियो त जेको आहे सो पुलिस तरफ़ां कानूनी घुर्जूं पूरी करण खां पोइ जेको आहे इमरान खान खे गिरफ़्तारी वारंट ॾेखारे खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। जॾहिं त पीटीआई कारकुननि जो चवणु आहे त इमरान खान हुननि जी रेड लाइन आहे ऐं हू इनखे कंहिं बि सूरत में गिरफ़्तार थियण न ॾींदा। जेको आहे हिकु जॾहिं त पुलिस जेको आहे पंहिंजी कानूनी घुर्जूं पूरियूं करे गिरफ़्तारी जी तयारी करे रही आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ खुदा बख़्श हुजण।